कंबर में बदअमनी ऐं पुलिस जी नाअहली ख़िलाफ़ पेटे अलफ़ जे उस्तादनि ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे कंबर लाड़काणो रोड ते धरणो हंयो, जंहिं सबबि रोड जे ॿिन्ही तरफ़नि खां गाॾियुनि जूं क़तारूं बीहिजी वयूं। उन मौक़े ते पेटे अलफ़ जे ज़िले सदर मुमताज़ अली वद्दो, अब्दुल मजीद सुमरो, सैयद मुजाहिद हुसैन शाह बुखारी, मोहम्मद अली अकड़ो, गुलाम मुर्तज़ा खोसो मीडिया सां दाईंदे चयो त महीनो अॻु शहर जे बरकत शाह पाड़े मां चोर प्राइमरी उस्ताद गुलज़ार जे घर मां 2.5 तोलनि जा सोना ज़ेवर, 1 लख रुपया रोक रक़म ऐं मोबाइल फ़ोन सेट चोरी करे विया। बर वक्त थाने ते इतला ॾिनो। SSP कंबर सां बि मिलियासीं, पर हिन वक़्त ताईं पुलिस चोरनि जो पतो लॻाए न सघी आहे ऐं न वरी चोरी थियल सामान हथ करे सघी आहे। हिननि चयो त कंबर में सियासी सिफ़ारिश ते नाअहल पुलिस ऑफिसर मुक़ररु हुअण करे वधंदड़ बदअमनी सबबि शहरी अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। हिननि घरू खाते जे सूबाई वज़ीर IG सिंध पुलिस खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। बाद में DSP कंबर ऐं SHO मुज़ाहिरीन खे मिनतियूं करे 1 हफ़्ते जी मोहलत वठी धरणो ख़त्म कराए ट्रैफ़िक बहाल कराई। कैमरामैन आदिल खोसो सां गॾु मोहम्मद मिठल खोसो, कोशिश डिजिटल कंबर।